डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर अब्बास ज़ाहिद हुसैन रिंद थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह जो दौरो कयो, जिते हिन थैलेसमिया जे ॿारनि सां मुलाक़ात करे संदुनि अयादत पिणु कई। इन मौक़े ते थैलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल ऐं जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चन्ना खेसि सेंटर जे मुख़्तलिफ़ शोबनि जो मुआइनो करायो, जंहिंमें ब्लड बैंक, लेबॉर्ट्री, फार्मा स्टोर ऐं मेल फीमेल वार्ड शामिल हुआ। मुआइने बाद डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर अब्बास ज़ाहिद हुसैन रिंद ॻाल्हाईंदे चयो त सेंटर जे बारे में ॿुधल ज़रूरु हो, पर अॼु रूबरू अची ॿारनि सां मुलाक़ात करण ऐं सेंटर जा इंतज़ाम ॾिसी महसूसु थी रहियो आहे त सेंटर जी इंतिज़ामिया केतिरे क़दुरु ईमानदारीअ सां कमु करे रही आहे। हिन चयो त तमामु घटि इदारनि में ॾिठो वियो आहे जिते हर कमु ख़ुलूस सां कयो वञे, ख़ासि करे ख़ैराती इदारनि में। इन करे मञणो पवंदो त हिन इदारे में इंसानियत जे नाते ख़िदमत थी रही आहे। मां सेंटर जी इंतिज़ामिया खे पक थो ॾियारियां त हू हर हवाले सां संदुनि सहकारी रहंदो। इन खां अॻु थैलेसमिया फाइटर ॿारनि दानिश तुनियो ऐं बेबी किरण डिप्टी कमिश्नर खे सेंटर अचण ते गुलदस्तो पेश करे संदुनि आदर भाव कयो। इन मौक़े ते ज़ुबैर अहमद मल्हा, डॉक्टर उमर शहदाद राठौर ऐं शाहिद ख़ान पिणु मौजूदु हुआ।